वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। सऊदी परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान अल सऊद जी वफ़द सां गॾु वज़ीर आज़म हाउस में मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में ॿितरफ़नि लाॻापनि समेत पाकिस्तान में सऊदी सीड़पकारी ते ॻाल्हियूं कयूं। सऊदी वफ़द सदर आसिफ अली ज़रदारी ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां बि मुलाक़ातूं कंदो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सऊदी परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान अल सऊद जी वफ़द सां गॾु वज़ीर आज़म हाउस में मुलाक़ात में ॿितरफ़नि लाॻापनि समेत पाकिस्तान में सऊदी सीड़पकारी ते ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। जी कुर्बान बलोच, कहिड़ा तफ़सील आहिनि मुलाक़ात जे हवाले सां, आगाह कजो। जी बिल्कुल, सऊदी जे परॾेही वज़ीर जी सरबराही में आला सतही वज़ीरनि जो वफ़द इस्लामाबाद पहुची वियो आहे। परॾेही मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार वफ़द जी एयरपोर्ट ते आजियां कई आहे। एयरपोर्ट खां पोइ इहो वफ़द पहुतो आहे वज़ीर आज़म हाउस, जिते वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां वफ़द जी मुलाक़ात हले पई। 5 खां 6 वज़ीर आहिनि, जंहिंमें मदनियात, ज़राअत, पाणी वसीलनि जी वज़ारत जा जेके वज़ीर आहिनि हिन वफ़द में शामिल आहिनि। 2 ॾींहंनि जो दौरो आहे हिन वफ़द जो, जेको हिते सऊदी जे जेको शहज़ादे सां वलियत सां वज़ीर आज़म जी मुलाक़ात थी। उनमें $5 अरब जी सऊदी पारां पाकिस्तान में सीड़पकारी जो जेको ऐलान कयो वियो हो, उन हवाले सां जे मामलनि खे हतमी शक्ल ॾींदी। वज़ीरनि जे विच में बि जेका तरफ़ी मुलाक़ात थींदी, जंहिंमें इन मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। हीउ वफ़द सदर आसिफ अली ज़रदारी सां बि मुलाक़ात कंदो ऐं आर्मी चीफ सैयद आसिम मुनीर सां बि मुलाक़ात थींदी। ऐं हीउ आला सतही सऊदी जो वफ़द आहे, जंहिंमें ज़राअत, सनअत, मदनियात, पेट्रोलियम ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में सीड़पकारी जे जेका मामला आहिनि उन्हनि खे हतमी शक्ल ॾिनी। ठीक है, अवां जी वॾी महिरबानी कुर्बान बलोच अपडेट करण लाइ।